नंढा फोटा घरनि में आम इस्तेमाल कया वेंदा आहिनि ऐं दुनिया जे हर मुल्क में मिलनि था। इन जे इस्तेमाल सां सिहत ते फ़ाइदेमंद असर पवंदा आहिनि। नंढनि फोटनि जो इस्तेमाल घणो करे मिठियुनि ग़िज़ाउनि या चांहि में बि कयो वेंदो आहे। इन जे इस्तेमाल सां मिठी ग़िज़ा जो ज़ाइक़ो बहितर थी वेंदो आहे ऐं साह में बि ख़ुशबू ईंदी आहे। थोल केतिरियुनि ई बीमारियुनि जी पाड़ आहे, जॾहिं त ॿाहिरि निकितल पेट शर्मसारी समेत बीमारियुनि जो सबबु बि बणिबो आहे। थुल्हाइप ऐं पेट घटि करण लाइ केतिरियूं बि वर्ज़िशूं कजनि, पर हर इंसान लाइ जिम वञण या वर्ज़िश करण जो वक़्तु कढणु मुमकिन न आहे हूंदो। इन सूरत हाल में नंढनि फोटनि जो इस्तेमाल जेकॾहिं बाक़ाइदगी सां कजे त इन सां न रुॻो चेल नंढी थींदी पर वज़न बि घटिजी वेंदो। वज़न में घटिताई लाइ नंढनि फोटनि खे इस्तेमाल करण जो तरीक़ो बि सवलो आहे। नंढा फोटा फूदने, सुंढ, कलौंजी, अजवाइन, ज़ीरे, सौंफनि सां 20-20 ग्राम मिलाए महफ़ूज़ करियो ऐं खाधे खां पोइ अधु चमचो सुबुह ऐं शाम काढ़े सां पियो। इन सां वाधू चर्बी ख़तम थी वेंदी ऐं वधियल पेट पाण मुरादो अंदरि थी वेंदो। सौंफ वरी बुख न ॾियारींदा। ज़ीरो, अजवाइन ऐं फूदनो वाधू चर्बी खे ख़तम करण में मदद कंदा आहिनि ऐं कलौंजी में हर मर्ज़ जी शिफ़ा हूंदी आहे। फोटनि में बुनियादी तौर ते आयरन, कापर ऐं विटामिन सी खां सवाइ अहिड़ा विटामिन्स मौजूदु हूंदा आहिनि जेके रत जे सेल्स जी वाध वेझ लाइ मददगार साबित थींदा आहिनि। फोटा एंटी डिप्रेशन सलाहियत रखनि था। अधु चमचो फोटनि जो पाउडर ॾींहं में 3 भेरा खाइण सां डिप्रेशन, स्ट्रेस ऐं ॿियनि दिमाग़ी मर्ज़नि में सुकून मिलंदो आहे। फोटा मैग्नीशियम, पोटाशियम ऐं कैल्शियम सां भरपूर हूंदा आहिनि। हिननि खे रत जे इलेक्ट्रोलाइट्स लाइ खज़ानो करार ॾिनो वेंदो आहे। फोटनि जो इस्तेमाल रत जी फराहमी वारे अमल खे बहितर बणाए थो ऐं ब्लड प्रेशर खे कंट्रोल में रखण में मदद करे थो। फोटा पंहिंजे डिटॉक्सिन जे अमल सां जिस्म में ज़हरीलनि मादनि खे ख़तम कनि था। इन्हनि खे जिस्म मां ख़ारिज करण में बि मदद मिले थी। फोटा बहितरीन एंटी कैंसर, एंटी ऑक्सीडेंट ऐं एंटी इंफ्लेमेटरी ख़ासियतूं रखनि था। फोटनि खे चॿाड़ण सां वात में लुआब बि वधंदो आहे, जेको खुराक खे हज़म करण में बुनियादी किरदारु अदा करे थो। अल्सर जे कुझु क़िस्मनि लाइ बि फोटा फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। साह जी बुई सवलाईअ सां ख़तम नथी थिए त फोटा इस्तेमाल करियो। ही एंटी बैक्टीरियल ख़ासियतूं रखनि था ऐं हिननि जी तेज़ ख़ुशबू वात जी बुई ख़तम करे थी। ही हाज़मे वारे निज़ाम खे बहितर बणाइनि था। फोटनि जा सफ़ूफ़ अधु चमचो सुबुह नेराने इस्तेमाल करण सां पघर जी बुई ख़ुशबू में तब्दील थी सघे थी।